जय श्री कृष्ण। श्रीमद् भागवत गीता पंजो अध्याय कर्म सांख्य योग। अर्जुन चयो, हे कृष्ण, कर्म त्याग ऐं कर्म योग जी प्रशंसा ॿुधी करे मन मुंहिंजो मुंझी पियो आहे। तव्हां निश्चय करे ॿुधायो जेको कल्याणकारी मार्ग हुजे जंहिं ते मां हलां। श्री भॻवान चयो, कर्म त्याग ऐं कर्म योग ॿिन्ही सां कल्याण थींदो आहे, पर कर्म त्याग खां कर्म योग श्रेष्ठ आहे ऐं सवलो बि आहे। हे अर्जुन, जेको कंहिंसां ॿियाई नथो करे, कर्म फल जी इच्छा नथो रखे, अहिड़ो कर्म योगी सन्यासी सम्झण लाइक़ु आहे, छो त हू राग द्वेष खां परे आहे, इन्हीअ करे बंधननि खां मुक्त थी वञे थो। जेको निष्काम कर्म योग ऐं ज्ञान योग खे अलॻि अलॻि सम्झे थो, उहो अज्ञानी आहे, ऐं जेको निष्काम कर्म योग ऐं ज्ञान योग खे अलॻि अलॻि नथो सम्झे, उहो ज्ञानी आहे। जेको ॿिन्ही मां हिक में बि चङी तरह स्थित हूंदो आहे, उहो ॿिन्ही जे फल रूप परमात्मा खे प्राप्त थींदो आहे। जेको कर्म योग सां हासिल थींदो आहे, उहो ज्ञान योग सां बि हासिल थींदो आहे। इहो ॼाणण वारो ज्ञान योग ऐं कर्म योग खे अलॻि न सम्झंदो आहे, उहो हिन असलियत सच खे हक़ीक़ी रूप में ॼाणण वारो ज्ञानी आहे। बिना संन्यास जे निष्काम कर्म करण ॾुख ॾिए थो। निष्काम कर्म योगी जल्दी ही पर ब्रह्म परमात्मा के प्राप्त थिए थो। कर्म योगी शुद्ध आत्मा जेको मन ऐं इंद्रियनि खे जीते चुको आहे, उहो हर जीव में आत्मा ॾिसी कर्म करण खां पोइ बि कर्म बंधननि सां बंधजंदो न आहे। दिव्य चेतना वारो चाहे ॾिसे थो, ॿुधे थो, सूंघे थो, खाए थो, हले थो, सुम्हे थो या साहु बि खणे थो, तॾहिं बि हू सम्झे थो त हू कुझु बि नथो करे। इंद्रियूं पंहिंजो कमु करे रहियूं आहिनि ऐं हू इंद्रियुनि खां अलॻि आहे। जेको आसक्ति त्यागे सभु कर्म परमात्मा खे अर्पण करे थो, उहो कमल वांगुरु पाप सां लिप्त नथो थिए। मतिलब त कंहिंखे कंहिं बि क़िस्म जो कर्म फल सां लगाव न आहे ऐं सभु कर्म परमात्मा खे अर्पण करे थो, उहो कमल वांगुरु जीअं कमल पाणीअ खां मथे रहे थो, ईअं ई हू पाप सां लिप्त नथो थिए। कर्म योगी मन, बुद्धि ऐं इंद्रियुनि द्वारा निष्काम कर्म करे थो ऐं हू इंद्रियुनि द्वारा आत्मा जी शुद्धिअ जे लाइ कर्म करे थो। कर्म योगी कर्म फल जी इच्छा त्यागे परम शांति प्राप्त करे थो, ऐं जेको योगी न आहे, उहो कर्म बल जी इच्छा सां कर्म बंधननि में बंधिजे थो। जेको जीव आत्मा कर्म फल जो त्याग करे थो, उहो न कुझु करे थो, न ई कुझु कराए थो, ऐं नव द्वार रूपी शरीर में आनंद सां रहे थो। परमेश्वर न कर्तापणे जो, न कर्मनि जो, न कर्म फलनि जी रचना करे थो। प्रकृतिअ जे गुणनि वारे स्वभाव सां ई इन्हनि सभिनी जी रचना थिए थी। भगवान पाण खे कंहिंजे बि पाप या पुण्य में शामिल नथो करे, पर अज्ञानवश मनुष्य परमात्मा खे ई उन्हीअ जो ज़िम्मेवार सम्झे थो। पर जंहिं दिव्य ज्ञान सां पंहिंजो अज्ञान नष्ट करे वरितो आहे, उन्हीअ खे सूर्य जहिड़े प्रकाश सां परमात्मा जे स्वरूप जो ज्ञान थिए थो। जेको मनुष्य मन ऐं बुद्धीअ सां परमात्मा जी शरण ग्रहण करे थो ऐं परमात्मा जे स्वरूप में ई
श्रद्धा भाव सां स्थित रहे थो, उहो तत्व ज्ञान द्वारा सभिनी पापनि खां मुक्त थी वञे थो ऐं पुनर्जन्म खे प्राप्त न थी करे मुक्तिअ खे प्राप्त थिए थो। उहो सचे ज्ञान जे आधार ते सभिनी खे हिक नज़र सां ॾिसे थो ऐं उहो ब्राह्मण, ज्ञानी, गांइ, हाथी, कुतो ऐं कुते खाइण वारे खे हिकु सम्झे थो। जेको मनुष्य मन खे समानता जी दृष्टिअ में स्थापित करे वठे थो, उहो जनम ऐं मृत्युअ जे चकर खे जीते वठे थो ऐं ब्रह्म समान निर्दोष थी परमात्मा में ई स्थित रहे थो। तत्वज्ञानी न त कंहिं प्रिय वस्तुअ जे मिलण ते ख़ुशि थिए थो, न ई कंहिं अप्रिय वस्तुअ जे मिलण ते विचलित थिए थो। अहिड़ो स्थिर बुद्धि मोह रहित ब्रह्म ज्ञानी परमात्मा में ई स्थित रहे थो। तत्वज्ञानी मनुष्य ॿाहिरी इंद्रियुनि जे सुख खे न भोॻींदो आहे, हमेशह पंहिंजी आत्मा में रही करे ई सुख जो अनुभव कंदो आहे ऐं परमात्मा जे ध्यान में रही करे असीम आनंद भोॻींदो आहे। हे कुंती पुत्र अर्जुन, इंद्रिय स्पर्श सां ई सभु न तृप्त थियण वारा भोग उत्पन्न थींदा आहिनि, जेके शुरू में सुख ॾींदा आहिनि, अंत में दुख जो कारण बणंदा आहिनि। इन्हीअ करे तत्वज्ञानी कॾहिं बि इंद्रिय सुख जो भोग न भोॻींदो आहे। जेको शरीर जे नास थियण खां पहिरीं शरीर सां साधना करे थो ऐं काम ऐं क्रोध सां उत्पन्न थियण वारे जोश खे सहण में समर्थ थी वञे थो, हू योगी तत्वज्ञानी आहे। उहो ई संसार में सुख सां रही सघे थो। जेको अंतरात्मा में सुखी आहे ऐं मन में आनंद जो अनुभव करे थो, उहो प्रकाश में मन वारो शारीरिक अस्तित्व खां मुक्त थी वञे थो ऐं हिकु थी ब्रह्म सां परम ब्रह्म परमात्मा खे प्राप्त थिए थो। जेको सभु पाप नष्ट करे ज्ञान द्वारा सभई संशय दूर करे सघियो आहे ऐं सभिनी प्राणियुनि जे कल्याणकारी कम में लॻो रहंदो आहे ऐं मन खे परमात्मा में निश्चल भाव सां स्थित रखंदो आहे, अहिड़ो ब्रह्मवेता पुरुष शांत ब्रह्म खे प्राप्त थींदो आहे। जेको काम क्रोध त्यागे मन खे वस में करे सघियो आहे ऐं आत्मज्ञानी, आत्मसमी ऐं परम ज्ञानी आहे, उहो शारीरिक अस्तित्व खां मुक्त थी परम शांति प्राप्त करे थो। अहिड़ो ऋषि इंद्रिय विषयनि जे ॿाहिरें सभिनी सुखनि जे वीचारनि खे त्यागे अखियुनि जी दृष्टिअ खे भृकुटीअ ते स्थिर करे मन ऐं बुद्धीअ खे पंहिंजे वस में करे नक में अचण वञण वारे श्वास खे वस में करे थो, जेको उहो इच्छाउनि ऐं भय खां मुक्त थी हमेशह मुक्त रहे थो। मुंहिंजो भगत जेको मूंखे सभिनी यज्ञनि तपनि जे भोगण वारो मञींदो आहे ऐं सभिनी देवताउनि ऐं लोकनि जो परमेश्वर मूंखे मञींदो आहे ऐं सभिनी जीवन ते उपकार करण वारो परम दयालु मूंखे मञींदो आहे, अहिड़ो भगत मुंहिंजो रूप ॼाणे परम शांतीअ खे प्राप्त कंदो आहे। ओम तत्सत। अहिड़ीअ तरह श्रीमद् भगवद गीता रूप उपनिषद ब्रह्म विद्या हेठि श्री कृष्ण अर्जुन संवाद जो कर्म सांख्य योग नाले वारो 5 अध्याय पूरो थियो। जय श्री कृष्ण।